जिस ताईं मन न कंदो उस ताईं काई भी शइ असां न कंदासीं। जे मन कंदो तो गुरुद्वारे ईंदासीं, जे न कंदो तो घर में वेठा हूंदासीं। जाके सिमरन दुर्मत नासे पावे पद निर्वाणा। जाके सिमरन दुर्मत नासे। इहो ई परमात्मा ऐं वाहिगुरु आहे जिनजे सिमरन सां असांजी जेकी ख़राब मत आहे न पहिरीं साध संगत जी, उहा नास थी थी वञे। ॾिसो, जे असांखे दिमाग़ में ख़राब ख़्याल ईंदा आहिनि त असीं उहो कमु कंदा आहियूं, पर जे अगरि दिलि चवंदो आहे न भई अॼु गुरुद्वारे हलूं था त चंडराई वठंदी आहे, अॼु न सुभाणे वेंदासीं। पंहिंजे मन खे सम्झाइणो आहे, रे मन ओट लिहो हर नाम। ऐं मुंहिंजा मन हिकु परमात्मा जी ओट वठ, हिकु परमात्मा जी ओट वठ, जंहिंजे दर ते अचण सां, जंहिंजो नाम सिमरन करण सां तोखे सकून मिलंदो। हिकु वारी सभु चओ, धन गुरु तेग बहादुर पातशाह, धन गुरु तेग बहादुर, धन गुरु तेग बहादुर, धन गुरु तेग बहादुर। तन तन साहिब श्री गुरु तेग बहादुर पातशाह जेके राज कंदा आहिनि, जंहिंजो नालो ई तेग बहादुर हुयो, उन्हनि जे करे ई असां अॼु हिते वेठा आहियूं। चवंदा आहियूं न, तेग बहादुर ना होते तो कुछ भी ना होता। अगर दिल्ली में अपना सर ना कटाते तो हिंदू धर्म का कोई नाम ना लेता। जे अॼु पाण सभु हिंदू चवाऊं था न पाण खे, भई असां सनातनी आहियूं, सनातन धर्म जा आहियूं, या देन मुंहिंजे पातशाह जी अथव, इहो कर्ज मुंहिंजे पातशाह असांजे मथां विधो आहे, जेको असां कॾहिं बि नथा लाहे सघूं। धन गुरु तेग बहादुर पातशाह। कोई इंसान ने अचे न हिकु ॼणो कि भई मुंहिंजो हे दुख आहे, उनजो दुख ॿुधी करे इंसान उनजी मदद भी करे छॾंदो, उनजा आंसू ॾिसी करे उनजी मदद भी करे छॾंदो, पर पंहिंजो घर कोई न लुटाईंदो। प्यारी साध संगत जी, जेके पंडित गुरु तेग बहादुर पातशाह रे वया, गुरु तेग बहादुर पातशाह एतिरा तरसवान, जे एतिरो तरस खाई करे पंहिंजो घर भी लुटाए छॾियो, पंहिंजो सीस भी कटाए छॾियो, पर असीं अॼु नाशुकरा बणिजी वेठा आहियूं। शहादत में असांखे शादियूं पियूं यादि अचनि, शहादत में असांखे सेलिब्रेशन यादि अचनि पिया। डिसंबर अचे तो शादियूं लॻनि थियूं, अॼु हिनजी सुभाणे ॿिए जी। जेके जगत पिता जे असांजे करे शहादत ॾिनी न, त उन्हनि खे कहिड़ी ज़रूरत हुई। गुरु तेग बहादुर पातशाह रे कश्मीरी पंडित आया, पातशाह असांजे मथां औरंगज़ेब ज़ुल्म पियो करे और तव्हां मज़लूमनि जी रक्षा कंदा आहियो, तव्हां गुरु नानक जी नवी जोत आहियो, असां तव्हांजे अॻितां झोली पिया फैलाऊं, असांजी मदद कयो। त ॾिसो, गुरु तेग बहादुर पातशाह जी वेनती ॿुधी चुप करे बीठा हुया। त अॻितां गुरु गोबिंद सिंह महाराज, जंहिंजो उन टाइम में नालो हुयो गोबिंद राय, गुरु गोबिंद सिंह पातशाह गुरु तेग बहादुर पातशाह खे चवण लॻा, पिताजी सोचो छा था, असांजो धर्म ई इहो आहे कि असांखे मज़लूमनि जी रक्षा करणी आहे। जे सीस भी कटाइणो पए त कटाए अचो, पर धर्म न भुलिजो। ॾिसो, गुरु गोबिंद सिंह पातशाह 9 सालनि जी उमिरि में हुया त पंहिंजे पीउ खे चवनि था, धर्म जी ख़ातिर असांजो सीस भी कुर्बान आहे। सिर जावे तां जावे, मेरा सिखी सिदक ना जावे। पिताजी तव्हां वञो। गुरु तेग बहादुर पातशाह पंहिंजे प्यारनि सिंगनि सां गॾु विया, भाई मतीदास, भाई सतीदास, भाई दयाला जी। गुरु तेग बहादुर पातशाह खे कैद कयो वियो आहे। प्यारी साध संगत जी, उहो मुंहिंजो पातशाह जेको सहजन ते वेंदो हुयो, अॼु उनखे कैद में बंदि कयो वियो आहे। औरंगज़ेब ख़ुशि पियो थिए,
मां अॼु हिंद जे पीर खे क़ैद कयो आहे, पर औरंगज़ेब खे ख़बर न हुई कि इहा उन जे काल जी घड़ी अचण वारी आहे। गुरु पातशाह खे चई तेग बहादुर जा धर्म कबूल कर जा मौत कबूल कर। गुरु पातशाह चवण लगा औरंगज़ेब तुझे धर्म में मौत न आहे। लालचा ॾियण लॻो प्यारी साध संगत जी असांजे धर्म में ईंदो तव्हांखे घणा ई सुख ॾींदासीं। गुरु पातशाह चयो अॼु शुक्राने में ई सुख आहे। जे असीं चवंदा आहियूं न कि असांजे घर में दुख घणो आहे त हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो असांजे घर में शुक्र न आहे तॾहिं दुख आहे। गुरु तेग बहादुर पातशाह जो सीस कटियो वञे पियो, पोइ बि गुरु पातशाह चवनि पिया पातशाह परमात्मा तुंहिंजो शुक्र आहे, तेरा बाणा मीठा लाग्या। जे असांखे थोड़ो दुख ईंदो आहे त मयारनि ते शुरू पातशाह मां त नेम कंदो आहियां, मां त गुरुद्वारे ईंदो आहियां, पोइ बि मूंखे दुख ॾिना थी। गुरु तेग बहादुर पातशाह हिंद जे करे पंहिंजो सीस वारे छॾियो। चवंदा आहिनि हिंद दी चादर तेग बहादुर। अॼु जे असीं ते वेठा आहियूं न त उन्हनि जी देन आहे प्यारी साध संगत जी। न त उन टाइम में औरंगज़ेब जेके ज़ुल्म करे पियो न, अॼु तव्हां और असां मां कोई बि हिते न हुजे। गुरु तेग बहादुर पातशाह खे चयो वियो जा धर्म कबूल कर जा मौत कबूल कर। गुरु पातशाह चयो मौत कबूल आहे, धर्म कबूल नहीं। जे मौत तव्हांजे धर्म में भी आए असांजे धर्म में भी आए, पोइ धर्म छाजे लाइ चेंज कयूं, छाजे लाइ धर्म बदलायूं। तो गुरु पातशाह चवण लगा असांखे मौत कबूल आहे। औरंगज़ेब चवे पियो ॿ टे ॾींहं हिननि खे कैद में रखूं था, पाण ई हिननि जो दिमाग़ जॻह ते अची वेंदो। काज़ी आयो गुरु पातशाह रे तेग बहादुर जेके तोसां गॾु तुंहिंजा टे दास आहिनि, भई मती दास, भई सती दास, भई दयाला जी, पहिरें इन्हनि खे शहीद कयो वेंदो। ॾिसो भई दयाला जी के पाणी जी उबलदी देग में भड़कायो वियो आहे। भाई दयाला जी के ब जलाद हथन को वठी करे देग में विहारन था प्यारी साध संगत जी। भाई दयाला जी चवन था मांखे हथ न लाओ, मां पाण इन देग में वेंदो। मांजी खुश किस्मती आ जिन देग में मांजा गुरु अर्जन देव पातशाह शहीद थिया हुया, अॼु मां उन्हीं में शहीद थी न। बोले सोनहार